सो असांजो लावारिस टनो मोहम्मद खान जिनजो को धणी सही कोन्हे। हेॾी वॾी गर्मी में जिथे ॿाहिरि निकिरण ई दुशा लॻो पिया, जिथे वॾा माण्हू वॾा ऑफिसर जेके एसियुनि कमरनि में वेठल आहिनि, उन्हनि गुज़ारिश आहे थोरो ॿाहिरि निकिरो। हीअ असांजी औरतूं, ही बुज़ुर्ग औरतूं, ही असांजी नौजवान औरतूं, बेवा औरतूं, मासूम ॿार जेके दर बदर बणियल आहिनि। अॼु डिवाइज़र आहे, डिवाइस छॾे भॼी माइन जा कार्ड खणी विया हलिया आहिनि। छा थियो आहे? घणा कार्ड खणी आया आहिनि? अंगूठा हाणे वरिता अथनि? ही था ॾिसो मायूं कीअं हिन जे पोयां डोड़नि पियूं ऐं जेका लठूं हथ में अथनि मायुनि खे। एॾी माना गर्मी लॻी पई आहे, कुझु त अहसासु करियो हिननि जो। को सिस्टम कोन था ठही सघनि, जा ठही सघनि था। तव्हां डिवाइज़रनि खे जलियो पुछा कयो, तव्हां एॾी कटवती करियो छो था? हू चवनि था असांखा फलाणा पैसा था वठनि, फलाणा पैसा था वठनि, फलाणा पैसा था वठनि। त तव्हां इंक्वायरी करियो उन शइ जी। त वाज़िब कोन था अचनि डिवाइज़र, वाज़िब ॿुधाईंदी कोन था। असां बार ॿारनि खे चयो तव्हां वाज़िब ॿुधायो, तव्हां पैसा वठनि केरु था? तव्हां हेॾी वॾी माइन सां जेका ज़ुल्म करे हेॾियो आहे, बर्पा करे हेॾियो आहे। न तव्हां बुज़ुर्ग औरतुनि खे छॾियो था, न बेवा औरतुनि खे छॾियो था। असांजो टनो मोहम्मद खान हुई खंडरात बणियल आहे, त उन ॿुधाइण लाइ तयारु कोन्हनि, न पंहिंजो बयानु ॾियण लाइ तयारु आहिनि। पर असां डी सी टनो मोहम्मद खान खां, SP टनो मोहम्मद खान खां, चूंडियल नुमाइंदनि खां, AC खां चवंदा आहिनि खां पोइ वाज़े करियो त कहिड़े उहे दुरियूं आहिनि जेके ही पैसा ॾियनि था, जेके बदमाशी करे हेॾी वॾी कटवती कनि था। कंहिंजो ख़्यालु कोन था कनि, न उमिरि जो ख़्यालु था कनि, न औरतुनि जो ख़्यालु था कनि। बेवा औरतूं जेके वीचारी मुड़ुसु गुज़ारे विया आहिनि, जिन जा जेके घरनि में कीअं पंहिंजो गुज़ारो थियूं कनि। उन जा वधी रक़म 14,500 टे चौथे महीने अचे थी, का एॾी वॾी रक़म कोन्हे। पर हिन 14,000 उन्हनि लाइ लखे रुपया आहिनि, जेके उहे पंहिंजे बचनि लाइ अटो या काशे वञी ख़रीद कनि थियूं। त उन ते बि ईअं माना बेयारो मददगार छॾे ॾिनो आहे। अॼु 5 ॾींहं आहे, मायूं दर बदर बणियल ज़िले टने मोहम्मद खान जूं। ऐं हिते जेका माना को ॿुधण वारो कोन्हे, को सुणण वारो कोन्हे। असां मीडिया जी तरफ़ां जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़मत कयूं था। ऐं हिन जेको असांजी वीडियो ॾिसो पिए उनखे अपील कयूं था, महिरबानी करे हिननि खे पंहिंजियूं माऊं भेणूं सम्झो। ही पहिरें उगाड़ियो औरतूं असांजियूं औरतूं आहिनि। त इन जी मद्देनज़र रखंदे हिन जा मामला हल करे हिकिड़े सवले नमूने जी टंडो गुलाम अली में डिवाइस हले बि, हिते बि ईअं डिवाइस हले।